नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे हैदराबाद खां ख़बर ॾींदा हलूं त हुसैनाबाद वेझो माण्हुनि पारां राशन सां भरियल ट्रक मफ़र लुट, पुलिस ऐं इंतज़ामिया गुम। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awaminews.hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।